दादा पहिरियां त आउं शदीद मज़म्मत कंदुसि जेको सिंध हुकूमत जे तरफ़ां रियासती इदारनि जे तरफ़ां जेको पुरअमन एहतजाज कंदड़ शहरनि जे मथां हमिलो थियो आहे ऐं सिधी फायरिंग कई वई आहे, जंहिंमें हिन महिल ताईं जे ख़बरुनि मूजिबि 2 जेके आहिनि सो सियासी वर्कर शहीद थी चुका आहिनि ऐं इन खां वधीक 5-7 जेके आहिनि सो थकी आहिनि। ऐं उनजी पुरज़ोर मज़म्मत करियां थो ऐं मां सम्झां थो हीअ बुज़दिलाना कार्रवाई आहे। तव्हां सिंध जे शहरनि खे संदन पुरअमन जेको एहतजाज जो हक़ आहे उहो बि खणण जी साज़िश करियो पिया जीअं माण्हू एहतजाज न करे सघनि, जेको बुनियादी आइनी ऐं जमहूरी हक़ आहे। हिन साॻी रियासत जे अंदरि तव्हां ॾिठो हूंदो त के अहिड़ा ॿे शहरी आहिनि जिन खे एतिरा इख्तियार ॾिना था वञनि तो इस्लामाबाद ब्लॉक करे था छॾनि। 3 महीना इस्लामाबाद बंदि हुयो, पार्लियामेंट लॉजिस में सुथरियूं सलवारियूं टंगियूं पियूं, उन्हनि जूं सुप्रीम कोर्ट में जजिस जे वञण जा रस्ता बंदि हुआ। फैज़ाबाद हणो तव्हांजे इल्म में जंहिंमें पाकिस्तान जी सुप्रीम कोर्ट इहो ऐलान कयो त जेके मुलविस आहिनि माण्हू जिन इहा ज़िंदगी जेका आहे सा माण्हुनि जी अजरन बणाए छॾी हुई फैज़ाबाद हणो हणी, उनजे ख़िलाफ़ कार्रवाई कजे। सुप्रीम कोर्ट जो केस जो इहो फ़ैसिलो ॿुधाए थो पियो त जी सर उन्हनि जो फ़ैसिलो ॿुधाए थो पियो सुप्रीम कोर्ट जो त उहे जेके मुलविस अमलदार आहिनि उनजे ख़िलाफ़ कार्रवाई कजे। तव्हां ॾिठो हूंदो पूरी सिंध पूरे पाकिस्तान जे अवाम ॾिठो हूंदो त उहे माण्हू जेके धरणो ई वेठा हुआ, तव्हांजो रवैयो इहो आहे। ॿिए पासे तव्हांजो रवैयो आहे त सिंध जो आम शहरी हथें ख़ाली जेको वेठो आहे, जेको एहतजाज करे थो, तव्हांजी पुलिस उनखे सिधी फायरिंग करे उथारण जी कोशिशि थी करे। इहो तमामु जेको आहे सो गैर जमहूरी अमल आहे ऐं इहो पत वाउकी थो करे उन्हनि धुरियुनि जी, उन तंज़ीम ऐं उन पार्टी जी जेके पंहिंजे पाण खे जमहूरियत पसंदि सॾाइनि था, जेके पाण एहतजाज कंदा आहिनि। जॾहिं उन्हनि जो पुलिस को हिकिड़ो माण्हू बि ॿधंदी आहे त बिलावल ज़रदारी पाण अची नारा हणंदो आहे त ज़ुल्म थो थिए, असांजो जमहूरी हक़ असां खां खसे थो वञे। त उनजी पहिरियां त भरपूर मज़म्मत करियां थो। बदकिस्मती आहे त सिंध बार काउंसिल समेत असांजा जेके ॿिया समूरा इदारा आहिनि उहे हिकु हद ताईं सरकारी मशीनरी जे हथ में ॼण त रांदिकूं थी हलनि पिया। काफ़ी अरसे खां वठी तव्हां ॾिठो हूंदो उनजे अंदरि कुझु दोस्त मेंबर आहिनि मूं समेत जेके एहतजाज कंदा रहनि था, पोयनि 5 सालनि खां वठी एहतजाज कंदा रहिया आहियूं। हिन महिल बि बदिरां इन ॻाल्हि जो सिंध बार काउंसिल खे जेका इंसानी हक़नि जी भनकड़ी थी आहे, जेके माण्हू उते शहीद थिया आहिनि, जेको बेगुनाह माण्हुनि जे मथां फायरिंग कई वई आहे, उनजी मज़म्मत करण जे बदिरां या उनजी जांच करण जे बदिरां पहिरें धक में उन्हनि ऐलान करे छॾियो आहे त जेका आहे सा अॻूणो सिंध बार काउंसिल जो मेंबर ज़िया लंजार साहब जे घर ते जेको हमिलो थियो आहे, माना बेजान शयुनि ते जेको हमिलो थियो आहे उहो सिंध बार काउंसिल जे मेंबरनि खे या हींअर जेका बॉडी आहे उनखे नज़र अची वियो। जेके जानदार इंसान जेके शहीद कया विया आहिनि उहे उनखे नज़र न आया। त इहो अफ़सोसनाक अमल आहे। तव्हां ॾिठो हूंदो उनजी का बि मोट कोन मिली। पहिरियों दफ़ो थियो आहे मुंहिंजी नज़र में, जॾहिं खां वठी मूं वकालत शुरू कई आहे, पहिरियों दफ़ो मूंखे त नज़र आयो आहे जीअं ॾींहं ते तव्हांजी सूबाई वॾे में वॾी जेका बार काउंसिल आहे उन ऐलान कयो हुजे त कोर्टुनि जो वहिंवार मुअत्तिल रहंदो ऐं मुअत्तिल न रहियो आहे। पूरे सूबे जे डिस्ट्रिक्ट बार खां वठी तालका बार एसोसिएशन वाज़े ऐलान करे उनखां इनकार करे छॾियो। उहे सिंध बार काउंसिल सां गॾु कोन बीठा। अॼु तव्हां ॾिठो हूंदो पाण हिते हैदराबाद जो लका हाई कोर्ट खां वठी हेठी कोर्ट ताईं मुकमल तौर ते कोर्टुनि जो वहिंवार हलंदो पियो रहे। ज़ाहिर आहे इदारनि खे हिकिड़े ख़ुदि मुख़्तार इदारे तौरु कमु करणु घुरिजे। असांजे दोस्तनि खे सोचणु ऐं सम्झणु घुरिजे को बि ऐलान करण खां पहिरीं त कुझु बि हुजे, सियासी वाबस्तगी कहिड़ी बि धुर सां हुजे, तव्हां जूं मजबूरियूं कहिड़ियूं बि हुजनि, पर फ़ैसिला त उसूलनि ते मबनी हुजणु खपनि। को प्रिंसिपल्स बि थींदा आहिनि। माण्हू शहीद थियनि था उहे तव्हां नज़रअंदाज़ कीअं था करे सघो? इंसानी हक़नि जी भनकड़ी खे तव्हां इग्नोर कीअं था करे सघो? ऐं जेकॾहिं तव्हां कंदो त पोइ सुभाणे माण्हू तव्हांखे हुनजो जवाबु ॾींदा। ऐं जेको जवाबु मिलियो आहे हिन महिल ताईं मां नथो सम्झां त सिंध में हाणे शायदि को अहिड़ो वकील बचो हूंदो जेको सिंध बार काउंसिल जे हिन फ़ैसिले जी हिमायत कंदो हूंदो। कंहिं बि हिमायत कोन कई आहे। ऐं ख़ुदि सिंध बार काउंसिल जे मेंबर हुअण जे नाते हिन फ़ैसिले खे रद्द करियां थो। ऐं सुबुह 2-3 केस हलायो आहे। हींअर वेठो आहे 11 बजे टाइम फिक्स हिकिड़ो केस आहे, उहो बि हलाइण वञा थो। ऐं असां सुभाणे दोस्तनि जो रायो आहे त सुभाणे जेके ऑल सिंध एक्शन कमेटी में दोस्त मेंबर आहिनि उन्हनि उते इहो कंहिं हद ताईं असां अॼु फ़ैसिलो वधीक कंदासीं, पर इहो आहे त सुभाणे असां कंहिं एहतजाज जो सॾु ॾींदासीं हिन सॼे मामले में जेको थियो आहे। ॿी ॻाल्हि तव्हांखे आउं ॿुधाईंदो वञा त रियासत हमेशह चाहींदी आहे अवाम दुश्मन रियासत, जंहिं रियासत में इंसानी हक़नि जूं भनकड़ियूं थींदियूं हुजनि, जिते माण्हू खंबे गुम कया वेंदा हुजनि, जिते माण्हू खंबे उन जा चिचड़ लाश ॾिना वेंदा हुजनि, उहा रियासत हमेशह चाहींदी आहे त पुरअमन जदोजहद खे डाइवर्ट करे उनखे पुरतशद्दुद बणाइजे। ऐं मां सम्झां थो असांजा जेके बि सियासी अॻुवान, जेके बि सियासी तंज़ीमूं ऐं समझदार माण्हू हूंदा उहे कॾहिं बि रियासत जे हथ में इन रांदि में खेॾंदा कोन। असां सिंध में हर तरह जी पुरअमन जदोजहद जा हामी आहियूं। पुरअमन जदोजहद जेका अॻु में तव्हां ॾिठो 12 ॾींहं बबरलो में ॾींहं राति धरणो लॻल रहियो, सवें हज़ारें ट्रकूं लोडेड बीठियूं हुयूं, कॾहिं कंहिंखे को शीशो बि कोन टुटो, कंहिंखे को नुक़सान बि कोन थियो। ऐं रियासत अमूमन ईअं कंदी रहंदी आहे। रुॻो हिते न दुनिया सॼी में इहो मिसाल आहे त रियासत अहिड़े क़िस्म जा ड्रामा कंदी आहे। पुरअमन एहतजाज में पंहिंजा संदन जा एजेंट ऐं माण्हू मोकिले उते पुरतशद्दुद कार्रवाई करे त जीअं उन्हनि खे जवाज़ मिले हू तव्हांजे मथां चढ़ाई करे सघनि। सो कल्ह मोरे वारो वाक़ियो बि अहिड़े क़िस्म जो हिकिड़ो नंढड़ो
मिसाल आहे त आम हथें ख़ाली शहरी पुरमुन एहतजाज कयूं वेठा हुआ, उते पंहिंजा जेके शरपसंद माण्हू मोकिलिया विया हूंदा जिन उहा कार्रवाई कराए वरी पोइ ॾेखारियूं त गाॾियूं सड़ियूं आहिनि। ॿ टे असां सम्झूं था इन जी जांच थियणु खपे, जुडिशियल इंक्वायरी थियणु खपे थी सॼो मिस हैंडलिंग किथां खां थी आहे, पुलिस खे इहे इख़्तियार कंहिं ॾिना आहिनि त उहो सिंध जे शहरनि मथां सिधी गोली हलाइणु शुरू करे छॾे। ही त असां मां कोन थो ॾिसां त दुश्मन मुल्क जी फ़ौज बि कोन कंदी आहे कॾहिं कॾहिं जेकॾहिं शहरी एहतजाज में वेठा आहिनि, त तंहिंजे करे इन जी भरपूर मुज़म्मत था करियूं ऐं जेको बि भरपूर पुरमुन एहतजाज थींदो उनमें पाण शामिल थींदासीं ऐं सिंध जे हर शहरीअ खे गुज़ारिश कंदासीं त उथे पंहिंजो आवाज़ उथारियो, जहिड़े हंधि जिते बि वेठो आहे जंहिं बि प्लेटफॉर्म ते वेठो आहे अहिड़ी बरबरियत जे ख़िलाफ़, अहिड़ी गैर इंसानी ऐं गैर आइनी अमल जे ख़िलाफ़ पंहिंजो आवाज़ उथारे ऐं असांजो भरपूर साथ ॾिए। मुंहिंजा सां गुज़ारिश कई न त असांजी ऑल सिंध लायर्स एक्शन कमेटी जो प्लेटफॉर्म आहे, उन में दोस्त मुख़्तलिफ़ रात खां वठी गुफ़्तगू कनि था। ख़ुदि सिंध बार काउंसिल जे अंदरि काफ़ी सारा दोस्त आहिनि जिन उते एहतजाज कयो आहे मूं समेत त ही ग़लति फ़ैसिलो कयो वियो आहे। घटि में घटि जेकॾहिं तव्हांखे कंहिंजे घर टुटण ते, असांखे बि अफ़सोस आहे कंहिंजे घर ते हमलो न थियणु घुरिजे, पर उन जो मतिलबु इहो कोन्हे त तव्हां शहरी हिकु ॿिए पासे क़तल कया विया आहिनि। रियासती इदारो आहे पुलिस, तव्हांजी सबऑर्डिनेट आहे, तव्हां पुलिस खे पुलिस असां नथा सम्झूं त को पुलिस बिना इजाज़त जे कंहिंजे मथां सिधी गोली हलाईंदी, माना मथां खां वठी SP लेवल ताईं, DIG लेवल ताईं, IG लेवल ताईं जा जेके अमलदार आहिनि उहे मुलविस थी सघनि था अहिड़े अमल में जिन उहा इजाज़त ॾिनी आहे त हथें ख़ाली वेठल शहरनि जे मथां तव्हां फायरिंग जा खोले छॾियो बंद ऐं उन्हनि खे क़तल करियो। तंहिंजे करे इन जी जांच थियणु खपे। सॼी सिंध में सिंध बार काउंसिल जो जेको एहतजाज वारो सॾु हुयो ऐं जेको कोर्ट जो बाइकाट वारो सॾु उनखे कंहिं बि कोन क़बूलियो आहे ऐं कोर्ट जो वहिंवार हलंदो थो रहे थो ऐं हर वकील उन में अपील थींदो रहियो आहे।